वक़ाल नबी सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम मन अहब्ब लिका अल्लाह अहब्ब अल्लाहु लिकाअहु व मन करिह लिका अल्लाह करिह अल्लाहु लिकाअहु। सदक़ल्लाहु मौलानुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। मजमू कसीरा आवाज कलीला पांथा ये दुरूद पढ़ो नबी ते पर मुखे यकीन है जेकरे न पान सब गरजी आवाज सां दुरूद पढ़ंदासूं तो दुरूद शरीफ जी यकीनन बेहतरीन खुशबू नसीब थी वेंदी। सब गरजी बुलंद आवाज सां ॾाढा ॿीहर दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद सलातन तुनज्जीना बिहा मिन जमीइल अहवाल वल आफात व तगज़ीलना बिहा जमीअल हाजात व तुतहिरना बिहा मिन जमीइश सय्यिआत व तरफ़अना बिहा इंदका अला दरजात तुबल्लिगुना बिहा अक़सल गायात मिन जमीइल खैरात फिल हयात व बअदल ममात इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। नीरोज़ दर बुस्तां सरो हम तो दियाने खुशनवा दीरोज दर बुस्तां सरो हम तो दियाने खुशनवा पढ़ती थी नाते मुस्तफा बलवल उला बिकमालिही अर कमरिया भी शौक में डाले गुमे सर तौक में कहती थी अपने ज़ौक़ में कशफत तुजा बिजमालिही कशफत तुजा बिजमालिही अर पल पुलस भी को बको ले के हर एक गुल के बो करती थी चर्चा सो बसो हसनत जमीअ ख़िसालिही हसनत जमीअ ख़िसालिही। अर चिड़ियों की सुनकर चहचहे इंसान भला क्यों चुप रहे लाजिम है उसको यूं कहे सल्लू अलैहि व आलिहि। मोहतरम सामईन बिरादरान इस्लाम इज्जत माब मुसलमान भाइरों बुजुर्गों ऐं दोस्तों इन कॉलेज हाला शहर जी कॉलेज मस्जिद में कसीर तइदाद में रात के टाइम ते इन तहज्जुद जी घड़ी के आगाज में तवाई असां रब करीम किबरियाए रब ज़ुल जलाल जी बारगाह इज़्ज़ती में हाज़िर आहियूं। इबादत जी नियत सां वेठा आहियूं। शल रब करीम असां सभिनी जी हिन हाज़िरी खे
पांजी बारगाह में कबूल ने मंजूर फरमाया। काबिल सदे एहतराम बुजुर्गों ऐ मुसलमान भाइयों, अमीरुल मोमिनीन खलीफतुल मुस्लिमीन हजरत उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह अन्हु फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औलाद आदम था क़यामत रोज हर नेमत जो हिसाब थींदो। शुक्राने तो चार शयुनि जो हिसाब कोन थींदो। उहा सुकल मानी जेका बुख में खाधी वई उन्हें मानी जो हिसाब कोन थींदो। वो ताज़ो पानी जेको उन में पीतो वियो इन पानी ताज़े जो हिसाब कोन थींदो। वो कपड़ो जैसा अंग ढकियो वियो इन कपड़े जो हिसाब कोन थींदो। वो घर जेको बेकदरे जरूरत गर्मी सर्दी जी तकलीफ का महफूज रहो उन्हें घर जो हिसाब कोन थींदो। बाकी हर नेमत ते पकड़ थींदी रब जी दरबार में हिसाब थींदो। ये न समझो तो सिर्फ असांजी लक्षणन ऐं असांजे फेलन जो हिसाब थींदो, न बल्कि इन तुबदू माफी अनफुसिकुम औ तुखफू युहासिबुकुम बिहिल्लाह। दिल जे इरादे के जाहिर कयो या खणी लिकायो इन इरादे जो क़यामत जी हिसाब थींदो। हासिबू क़ब्ल अन तुहासबू नबी महबूब पांजी उम्मत के खिताब कंदे फरमायो करे वठो पांजो हिसाब सुभाणे रब हिसाब कंदो। इंसान त गद थींदा पर जानवरन खां सवाल थींदो, फरिश्तन खां सवाल थींदो पर उन्हनि जो सवाल अलग हूंदो। फरिश्तन के चयो वेंदो तमा कीअं जिंदगी गुजारी, चवंदा इताअत में, रब फरमाइंदो हिसाब थिए। अगर सिंह वारी जानवर गैर सिंह वारे के धक गयो या जुल्म कयो या एक जानवर पे जबरदस्ती कई, क़यामत रोज उन जानवरन के पैदा करे पो रब उन्हनि के जबरदस्ती ऐं जुल्म जो बदलो ॾियारींदो मज़लूम के, पो वरी उन्हनि के उते विझी करे छॾींदो। जानवर जहन्नम में न वेंदा, जानवर पुरसरात कोन बचींदा, जानवर मीज़ान ते कोन ईंदा, बल्कि उन्हनि खे हिकिड़ो सवाल करे पोइ उन्हनि खे मिठी कयो वेंदो। मुसलमानान मरहूमा उम्मत रवानी थींदी निजात पाए जन्नत में। जानवर मिठी थी वेंदा, पोइ ते रहंदा काफ़र, पाण में चवंदा या लैतनी कुंतु तुराबा, काश अॼु असां मिठी थी वञूं हा। फअम्मा मन ऊतिय किताबहु बियमीनिही फसौफ युहासब हिसाबन यसीरा। जिन सां रब हिसाब में आसानी कंदो उन्हनि खे सॼे हथ में आमान नामो ॾींदो। वयनक़लिबु इला अहलिही मसरूरा, उहे मुस्कुराईंदा वेंदा
जो उन्हनि खे का परेशानी कोन हूंदी, कंहिंखां पुछण जी ज़रूरत कोन पवंदी, जन्नत पहुचंदा। पर जिन खे खबी हथ में आमनामो मिलियो, उहे चवंदा या लैतनी लम ऊत किताबिया, काश असांखे आमनामो ही न मिले हा त ही ॾींहं ॾिसण अॼु न पवनि हा। किन सां आसान, किन सां सख़्त। आसान जा अजीब मंजर हूंदा। हिक रवायत में अल्लाह सवाल कंदो पंहिंजे हिकिड़े टोले खां, सिर्फ़ हिकिड़ो सवाल कंदो, बाने खे घुराए अल्लाह फरमाईंदो या अब्दी मिन अय्यि शैइन ख़लक़तुक। हदीस पाक में अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बाने खां सवाल कंदो या अब्दी मिन अय्यि शैइन ख़लक़तुक। ऐ मुंहिंजो बाना तोखे छो पैदा कयो वियो? मानो जवान में चवंदो या अल्लाह लिताअतिक, तुंहिंजी इबादत लाइ पैदा कयो वियो। अल्लाह फरमाईंदो या अब्दी इस्तफ़ैतुक फदखिलिल जन्नह मिलाई बाबिल शेद। ऐ मुंहिंजा बाना मां ॾिठो तो दुनिया में बुरगुज़ीदा बनियो आहे, बेशक दुनिया में तोखे मूं बुज़ुर्ग बनायो। नीं रात जो तो मुंहिंजी खूब इबादत कई हुई, मूं अल्लाह खे या ॻाल्हि मूंखे यादि आहे। इन जे करे अब्दी इस्तफ़ैतुक फदखिलिल जन्नह मिन अय्यि बाबिल शेद। ऐ मुंहिंजा बाना जन्नत जा 8 दरवाज़ा खुलिया पिया अथई, जंहिंमां दिलि चवई दाख़िल थी वञ। हिक रवायत में अल्लाह 3 सवाल कंदो, हिक टोले खां 3 सवाल कंदो। ऐ मुंहिंजा बानो तव्हां दुनिया में छा खाधो? जवान में बाना चवंदा या अल्लाह जेको हलाल रिज़्क़ तो नसीब कयो असां उहो ई खाधो। वरी सवाल कंदो अल्लाह ऐ मुंहिंजा बानो तव्हां दुनिया में छा छा कयो? जवान में बाना चवंदा या अल्लाह दुनिया जी हयाती में तुझे हुक्म ते असां अमल कयो। खुशी हुजे चाहे गमी, उनारो हुजे चाहे सियारो, दुख हुजे खरी सुख, असां तुझे हुक्म ते अमल कयो, असां तुझे हुक्म खे पूरो कयो। अल्लाह टियों सवाल कंदो है मुंहिंजा बानो मूंखे ॿुधायो भला दुनिया जी हयाती में तव्हां छा पातो? जवाब में बाना चवंदा या अल्लाह हलाल रस्ते सां जेको तो लिबास तराम कयो असां उहो ई लिबास पातो। अल्लाह फरमाईंदो सच था चओ तव्हां, बेशक हलाल रस्तो तव्हां वरतो। हर दौर में, हर कम में, हर जाइ ते तव्हां हराम का बची जिंदगी गुजारी हुई। अॼु तव्हांजे लाइ बि 8 जन्नत जा दरवाज़ा खुलिया पिया, जंहिंमां दिलि चवे दाख़िल थी वञो। एक किताब शिमाली, उन्हें एक में एक रवायत लिखल कबरूं जॾहिं खुलनि जो माण्हू पिया निकिरंदा, हिकिड़ो फ़कीर माण्हू कबर मां निकिरंदो। फ़कीर माना उहो माण्हू जेको रब जी एॾी इबादत करे, एॾी सुबुह शाम इबादत करे जो दुनिया तमाम घटिजी वञे, पोइ वो दुनिया जी परवाह न करे रब जे हुजूर झुकंदो रहे, त इनखे फ़कीर चइबो आहे। ऐं ज़ाहिद माना जे वटि माल जाम हुजे पर दिल में माल जी मोहब्बत न हुजे, दिल अल्लाह जे रसूल जी मोहब्बत में टुंब हुजे, त उनखे ज़ाहिद अरबी में चइबो। फ़कीर वो जे गुरबत में रब जी खूब इबादत कई, एनो फ़कीर क़यामत जे ॾींहुं उथंदो। अल्लाह फरमाईंदो आए आलम महशर वारो
उथो इन मुझे बाने फकीर आबिद जो इस्तिकबाल कयो। इस्तिकबाल उते वार इते वार केड़ा इस्तिकबाल आए मुझा फकीर मुझी दरबार में आ। रवायत में उन फकीर जे मथे ते पश्मीने जी टोपी पातल होंदी, पुरानो कंबल पातल होंदो, बगल में ज़ंबील होंदो, हाथ में लठो होंदी। अल्लाह जी बारगाह में हाजिर थी दो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाइंदो ऐ मुजाबिद बाना अज महशर जे मैदान में तुझो मु इस्तिकबाल करायो। मुखे बुधाए तू मुखा खुश आही या न। फकीर खुशी जा घोड़ा हारी दे जमीन ते झुकी रोईंदो। अल्लाह जी दरबार में सजदो करो, आज करो या अल्लाह मुझी केड़ी हैसियत मां आबिद आया तो माबूदा, मां साजिद आया तो मसजूदा, मां तालिब आया तो मतलूबा। या अल्लाह मां फकीर आया तो गनिया। ऐ अल्लाह तू ही फरमाया कुरान पाक में बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहल नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह वल्लाहु हुवल गनियुल हमीद। ओ इंसानो अंतुमुल फुक़रा तमा सब फकीर हो, वल्लाहु हुवल गनियुल हमीद। अल्लाह जी ज़ात जेका शाकर हमीद है। फकीर बानो रोई दे अल्लाह जी दरबार में अर्ज़ करो या अल्लाह मैं फकीर बानो तो गनिया। या अल्लाह मुझे खुशी जी केड़ी हैसियत है। अल्लाह फरमाए दो आए हो जो फकीर आबिद बाना तुझो इस्तिकबाल करायो हो, हाने तुझे ही फैसलो कयो हो। अज बिना हिसाब जन्नत में दाखिल थी है। फकीर आबिद जवान में चलो या अल्लाह दिल दुनिया में इबादत दिसी मुझी खिदमत कई हुई। दिल कदे मुखे पानी दिनो, दिल मानी दिनी, दिल कपड़ा दिना, दिल खीर दिनो। के केड़ी खिदमत के केड़ी खिदमत मां अकेले जन्नत में वना मुखे शर्म थो अचे। या अल्लाह उहे खातिम भी मोसा गदाए ने ताकि उन के जन्नत में वठी वना। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाइंदो वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदउन। अज तुमो जो ऐलान हिया अज जेको तू दे अज कबूल पर जेकने तू पांजे खातिमत जो सवाल कयो तो जिब्रील जी रब जलील अल्लाह फरमाए तो जिब्रील मन पुरात ताए हज़रत जिब्रील पुरात ताए।